फैज़गंज मां रिपोर्ट ज़हीर ख़ासकेली जी ज़हीर छा तफ़सील है। एहतजाज कंदड़ अलीगुल लाखो, गुलाम मोहम्मद लाखो, नूर अहमद लाखो, ज़ुल्फ़िकार राजपर ॻोठ नूर राजपर जे लाखा बिरादरी जे ॻोठाणनि एहतजाज जे मुज़ाहिरो कंदे चयो त राति देर सां असांजा नौजवान दुकान ते सुतल हुआ। उन्हनि मथां चोरनि नाले गुलाम मुस्तफ़ा पहर, शुएब पहर, अली गोहर लाखो असांजे नौजवाननि ते हमिलो करे ज़ख़्मी करे वरितो, जॾहिं त असांजे थाणे ते केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जिथे फैज़गंज थाणे ते हिते नूह राजपर जे भरिसां लाखा बिरादरी जा कुझु माण्हू आया आहिनि एहतजाज करणु। अचो त हिननि खां पुछूं था त हिननि जो छा चवणु। राति 1 बजे दड़ो लॻो आबिद लाखो अज़हर लाखे, इन जे असां ॻोठाणा कुझु उथी पियासीं, वठ वठा अलाह कयो, चोरनि जे पोयूं ईअं लॻासीं। बाइका ते काफ़ी माण्हू उथी पिया, छो जो टियों चोथों ॾींहुं बि ख़ासकेल जे घरनि में टियों चोथों ॾींहुं घुलिया पिया। राजपर बीठो आहे, हिन पियो आहे टियों ॾींहुं ख़ासकेल जे घर में इहे 5 ई माण्हू वठ वठा थी विया। अॼु बि इहे 5 ई माण्हू असां हिननि खे गाॾियुनि ते छॾियो न आहे। पोइ पुलिस वरी भिराड पकड़िया आहिनि। पुलिस वारनि खे असां छो आहे मसइलो कोड़ो, असांजो पंहिंजो एमरजेंसी अॾु था वञूं। उनजो कुहाड़ियूं हुननि खे हुयूं, डंडा या फलाणा माण्हू हाणी वञे, असां हुननि खे तहज़ीद करे छॾियो आहे। हलो था वरी असांजे रस्ते में इहे था वञनि, इहे था वञनि, तव्हां त असांजी वार भोरटी तक पुगी वञे। भोरटी पगी मुस्तफ़ा हारून पवर जो पुटु ऐं शुएब लाखो, मुस्तफ़ा जो पुटु शुएब पवर ऐं अली गौर लाखो, इहे माण्हू हुते तहज़ीद मिलिया आहिनि। उन्हनि सां 3 नामालूम आहिनि। इहे माण्हू जेके बि आहिनि उहे सुञाता न आहिनि। हू असांखे उतो जे माण्हुनि क्लियर कयो त भाई हे माण्हू आहिनि, तव्हां 4 बजे असां उते पुॻा आहियूं त भाई हे भॻा था वञनि। उहो असांजी वार उते वेठी, असां 2 बजे खां वरी थाणे ते आया आहियूं। धकी अस्पताल में थाणे ते SH जा वठ वठा, हेॾो राजपर भाईजन वठ वठा कई, फराज़ राजपर सां ॻाल्हायो त हिन सां निकिरी पियो। इहे जेको माधक मचायूं, चोर ई असांजे इलाइक़े में मेहूं कयूं था वञनि। इहे बूथ ॿधी था वञनि, कपिड़ा विझी दोरट ॿधी कब्ज़ो करे घर में फैमिलियुनि सां ही माण्हू खणनि था सोन वग़ैरह पैसा ॾाढो करे छेला मेहूं था खणनि। हाणे असां ही त पकड़िया इन में गवर्नमेंट वठ वठा करे हा त ही माण्हू सभु चोरी मोटनि, टोटल चोरी मोटनि। हाणे हिन टाइम ताईं नव चान असांखे को बि रिलीफ थाणे तो न मिलियो आहे। अवाम असांखे रिलीफ भलो ॾिनो आहे। जेको अवाम असां सां हली आहे, तेल भरे उन ताईं धुर ताईं अलाह को असां पुॼी विया आहियूं। पर अगरि जे गवर्नमेंट सां नथी चाहे, इंशाल्लाह असां पोइ बि रोड रस्ता धरना इंशाल्लाह बंदि कंदासीं। इंशाल्लाह बंदि कंदासीं। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो रोड हटाए सघनि। असांखे इंसाफ़ खपे। राति हमरा खे धकणी आहिनि, हिमल ताईं केतिरो टाइम जो असां हिते पुलिस वटि का पुलिस न आहे, का शइ कान्हे। अगरि जे असांखे इंसाफ़ न मिलियो असां रोड बंदि कंदासीं। दादा असांखे इंसाफ़ खपे वञे। ऐं असांजो हमरा मारे चुका आहिनि ऐं 2 कुहाड़ियूं हणी आहे मग़ज़ में पोएं पासे ॾांहुं। हितां डॉक्टर रेफर कयो आहे, खणी आहिनि खैरपुर में। ऐं असांखे इंसाफ़ खपे ऐं इहे हमरा ॿधा वञनि कीअं करे, ऐं पुलिस असांखे साथ ॾे गवर्नमेंट। अदा जीअं त राति खां वठी असां हिते थाणे ते वेठा आहियूं। राति ईअं 1 बजे धारा असां ते हमिलो थियो। मुंहिंजो भाउ हुयो आबिद लाखो ऐं मुंहिंजो मासात आहे अज़हर लाखो। उन्हनि ते मुपजणा हुया, उहो आया, कुझु हथियार बि उन्हनि खे हुया ऐं उन्हनि खे कुहाड़ियूं ऐं नंढा बि हुया पंहिंजे हिसाब सां। उहो जीअं ई सुता पिया उन्हनि ते वार कयनि, उन्हनि ते कुहाड़ियुनि सां वार कया आहिनि। मुंहिंजे भाउ त हींअर कादे सां बहुत ज़ख़्मी आहे, उहो भाउ सीरियस हाल में आहे। हींअर हितां पक्का चंग मां उहो रेफर थी वियो आहे खैरपुर में उहो आहे। राति 1 बजे खां 2 बजे खां वठी हिते असां थाणे ते वेठा आहियूं। त SH सां राब्तो कयो आहे। SH असां राति खां वठी हिते थाणे ते न आहे। हिकिड़ो ई जमादार आहे जेको पियो थो फिरे। SH सां राब्तो कयो आहे त SH चए थो मूं वटि नफ़री न आहे, ईअं न आहे, फलाणो न आहे। मां अचां थो हीअं थो कयां। 1 बजे खां वठी वेठा आहियूं त हितां हींअर 9 पिया थियनि। 9 बजे ताईं SH हींअर ताईं थाणे ते न आहे, मौजूदु न आयो आहे। सो असांजो गवर्नमेंट खां, हुकूमत खां इहा अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजे राति दुकान ते 2 जवान सुतल हुया। उन्हनि खे 5 नामालूम चोर धाड़े लाया आहिनि, जिन ॿधी कुहाड़ियूं हणी धक हणी ज़ख़्मी कयो। उन्हनि खे असां राति 1 बजे फैज़गंज जे थाणे जे हद में खणी आयासीं हॉस्पिटल ते, जिथे असांजे जवाननि खे रेफर कयो आहे खैरपुर। हिन महिल ताईं 1 बजे ताईं असां खां पुलिस को बि तावन न कयो आहे। असां एहतजाजनि ते वेठा आहियूं। असांजा जवान शदीद ज़ख़्मी आहिनि। जॾहिं त असां चोरनि जो पीछो करे उते पहुता आहियूं, असांजा माण्हू उते वेठा आहिनि। हितां जी हद जी पुलिस असां खां गॾिजी हले नथी। हुननि आला इख़्तियारनि खां घुर्ज कई आहे, IG सिंध खां ऐं मुराद अली शाह वज़ीर आला खां ऐं SSP खैरपुर, SSP नौशहरे खां त जल्द में जल्द इन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ज़हीर ख़ासकेली, विन न्यूज़ फैज़गंज।